तो शहीद हुजूर बख्श चांडियो समेत जो सही ताज शाह सूफ़ी नजीब मेमण के कातलन के जिन के मंशियात फाउंडेशन शहीद कयो बेदर्दी सां शहीद कयो उनके उनके कत्ल में मरकज़ी मुलज़िमान उनके फौरी तौर पर गिरफ़्तार किया वञे। ॿियो जेको आहे सो हीअ जेको आहे पहलवान ॻोठ खां वञी समामा ताईं सॼी मार्केट मंशियात शीशा कैफ़े जे मंशियात फरोशी जा ये अड्डा जेको आहे इन पूरी पट्टी में हलन पिया। ही पूरी मार्केट खुलियल है। असांजो मुतालबो इहो आहे त जेको आहे सो हिन मंशियात फरोशन के ये अड्डा बंदि कराया वञनि। इंसानी जेको आहे ज़िंदगियूं जेको आहे सो बचायूं वञनि। असांजे नौजवान जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। त उन वाल सां ही स्लो पॉइज़न ॾेई रहिया आहिनि। ऐं ॿिए तरफ़ इहो आहे IG साहब ऐं मैडम फरियाल टालपुर साहिबा या सिंध गवर्नमेंट CM सिंध इहो चई रहिया आहिनि। उनजा पंहिंजा बयान आहिनि त जेको आहे मंशियात जे ख़िलाफ़ तेज़ी सां असांजूं कार्रवाइयूं हली रहियूं आहिनि। त हर डिस्ट्रिक्ट में हली रहियूं आहिनि। त बाबा हे IG साहब खे असां तव्हांजे चैनल जे थ्रू असां चऊं था कुछ महीना अॻु हिते जेको आहे त चांडिए खे पंहिंजो हज़ूर बख्श चांडिए खे इहे ई कैफ़ी वारा जेके बदमाश मंशियात फ़रोश जेके दुनिया भर जे जेके गंद हिते हले थो पियो, आइस पियो हले, चर्स पियो हले, अफ़ीम पियो हले ऐं उहे शीशा जेको आहे त बार जे जेको मालिक आहे उन कुझु महीना अॻु हज़ूर बख्श खे सरेआम क़तल कई। ऐं तव्हां इंतिज़ामिया जी जेकी आहे त एॾी जेको आहे लापरवाही आहे, मेन जेको किरदारु आहे उनखे हिनमहिल ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। ऐं उनजी जाइ ते न को बोर्ची था ॾेई छॾनि या कंहिं जेको आहे त चौकीदार ॾेई छॾनि त बाबा तव्हां अची क़बूलदारी कयो, बाक़ी असां तव्हांजी मालिकी कंदासीं। ऐं उन खां पोइ हाणे ताज़ो जेको वाक़ियो आहे तव्हां ॾिठो आहे मजीब मेमण नौजवान जेको आहे उनखे बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे। माना चवण जो मक़सदु इहो आहे त एॾी बदमाशी बार वारनि जी, एॾी गुंडागर्दी, इहा सॼी जेको आहे त इहा हितां जी जेकी इंतिज़ामिया उनजे अखियुनि जे हेठि ऐं उन्हनि जे साम्हूं इहे शयूं थियनि पियूं ऐं भारी रक़म वठी, भारी जेको आहे त हफ़्तो वठी ऐं हिननि जी सपोर्ट कयूं वेठा आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त फिल फोर जेको आहे नजीब जा जेके कातिलनि जेको मुख्य किरदारु आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु जेको हज़ूर बख्श चांडिए जो जेको मेन किरदारु आहे, जेको मेन कातिल आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे। ऐं जेके इहे ॿार जेको हिते गंद हलाइनि था, हिते नौजवान नसल तबाह थी थिए, फिल फोर जेको आहे त इहे ॿार बंदि कया वञनि। चांहि जो रवाजु हूंदो उते असांजा नौजवान वेठा हूंदा, उते बि असां काफ़ी शिकायतूं कंदासीं त उहे बि उते बि न वियनि, छो जो इहो कमु नौजवाननि जो न आहे त होटलुनि ते वेही फिल्मूं ॾिसनि ऐं चांहि वियनि। पर हिते हिननि हिकिड़ो मॉडर्न तरीक़ेकार अपनायो नौजवाननि खे घेरण लाइ। उते हिकिड़ो शीशा बार हुननि क़ाइमु कया जिते मुसलसिल इहा कोशिशि कई वई त जेको नौजवान नस्ल आहे, असां सिर्फ़ु हिकिड़ी क़ौम या हिकिड़ी ज़ात या हिकिड़े तबिके लाइ न आहियूं। असां सॼी कराचीअ जी ॻाल्हि था कयूं, असां सॼी सिंध जी ॻाल्हि था कयूं, असां सॼी पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं। त सभु नौजवान, सभु असांजा नौजवान आहिनि, कहिड़ी बि क़ौमियत सां तालुक़ु रखंदो हुजे, कहिड़ी बि ज़बान ॻाल्हाईंदो हुजे, नुक़सानु असांजो आहे। छो जो असांजी ज़िमेवारी आहे त उन्हनि ते नज़र रखूं ऐं उन्हनि खे सम्झायूं त हीउ सिर्फ़ु तबाही जो रस्तो आहे, हेॾे न वञो। उन लाइ हिकिड़ा प्रोग्राम हुजणु खपनि। असल में गवर्नमेंट जो कमु आहे त उनखे उजागर करे, सेमिनार क़ाइमु करे, माण्हुनि खे गॾु करे ॿुधाए त बाबा पंहिंजे नौजवाननि खे इन्हनि शयुनि खां परे रखो, मंशियात खां न त सभु को सम्झे थो त हीउ मॉडर्न नमूने जो तरीक़ेकार आहे। सिर्फ़ु शुरूआति कनि था शीशे बार खां पोइ, उनखां पोइ वेप, उनखां पोइ जेके नंढा आहिनि, पोइ सिगरेट, पोइ जेको अॼुकल्ह वीट हले थो। मतिलबु त हर क़िस्म जो नौजवान नशो कनि था। छो जो उन्हनि खे को पुलिस वारो, को असांजो पार्टी जो माण्हू तव्हां ते प्रेशर विझे त तव्हां मूंसां शिकायत कयो। IG सिंध ऐलान करे थो त बाबा ही जेके बि मंशियात फ़रोश आहिनि फौरी तौर उनखे गिरफ़्तार कयो। पर शायदि ही शीशे बार वारा, ही मंशियात फ़रोश एॾा ताक़तवर आहिनि त न त उहे गिरफ़्तार थियनि था, न उहे पंहिंजा धंधा बंदि कनि था। ऐं हर ॾींहुं किथां न किथां का शिकायत अचे थी। जेको बि जेकॾहिं को समाजी माण्हू, को सियासी माण्हू उनजे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे थो त यकीनन ही जेके नौजवान जी शहादत आहे उनजो हिकिड़ो ई मक़सदु आहे त उन माण्हुनि में ख़ौफ़ पैदा करण जी कोशिशि कई आहे त जीअं उन्हनि जा जेके ॿ नंबर धंधा आहिनि उहे हलंदा रहनि। ऐं आउं सम्झां थो त इन सॼे धंधे में सिंध पुलिस, उन जा जेके करप्ट ऑफिसर आहिनि उहे मुलवस आहिनि। न त जेकॾहिं IG नोटिस वठे ऐं इहो कीअं मुमकिन आहे त उहे धंधा अञा बि जारी सारी हुजनि। मुल्क में कानून आहे या न? हिकिड़ो कातिल, हिकिड़े 2 नौजवान क़तल थिया आहिनि, 3 नौजवान क़तल थिया आहिनि ऐं उहे धंधा अञा बि जारी आहिनि, कातिल गिरफ़्तार नथा थियनि। त असां छा सम्झूं? इन जे करे ही इंतिहाई ग़लति मैसेज पियो वञे। ख़ुदि IG सिंध लाइ इलाही सुवाल पिया उथनि ऐं SSP लाइ सुवाल उथनि पिया, चीफ मिनिस्टर सिंध लाइ सुवाल उथनि पिया त बाबा ही तव्हां माण्हुनि जी मालिकी छो नथा कयो? हे जेका सिंध पुलिस आहे इन जो कमु आहे माण्हू खे तहफ़ुज़ ॾियणु। पहिरियां शहीद हुज़ूर बख्श चांडिए खे हिते शीशा बार ते जेको आहे सो हिकिड़ो कश्मीरी जेको मालिक आहे उनखे शहीद करे छॾियो। उनजी FIR कटाईसीं, सभु कुझु कयोसीं, पर उनखे ॿधण लाइ तयारु न आहे।
कोर्ट बि हुनखे ॿधण लाइ तयारु न आहे। एतिरे ताईं जे हुन जे लाइ SP DSP ऐं IG ताईं जेके आहे हुनजी सपोर्ट कंदा। उन खां पोइ 3 महीननि खां पोइ ही पोएं महीने में वरी असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त सूफ़ी मेमण जेको उनखे शहीद करे छॾियनि। पाकिस्तान जौहर जेका पुलिस आहे उन्हनि जी सरपरस्ती में हे जेके मंशियात जा अड्डा आहिनि सरेआम पिया था हलनि, जंहिंमें की इहे सोपारियूं आहिनि, गुटका आहिनि, उहे सरेआम हलनि था। हींअर त हिकिड़ो नओं नशो अची आहे जेको शीशा बार आहे, सरेआम उहे माना हज़ारे रुपया लखे रुपया मंथली ॾेई करे उहे सरेआम नौजवान नसुल जी जेका तबाही पिया कनि, जेका बर्बादी पिया कनि, असीं उन जी माना सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं कुझु ॾींहं अॻु में जेको सूफ़ी पंहिंजो माना नजीब मेमण जेको शीशा बार जे होटल वारनि जेको माना उनखे शहीद करे छॾियो आहे, असीं उन्हनि जी गिरफ़्तारी जी घुर कयूं था। ऐं हिकिड़ो सफ़ेद पोश जे मातहत हलनि था ऐं शीशा बार खे हलाइण वारा सफ़ेद पोश जेके डिफेंस जे बंगलनि में रहनि था, गुलिस्तान जे जेको आहे बंगलनि में ऐं आला इक़्तिदार में जेके वेठल आहिनि उन्हनि जा ॻुझ हथ उन्हनि में मलवस आहिनि। इहे सिर्फ़ु इन जे करे त को ग़रीब मिसकिननि जा जेके मारूड़नि जा ॿार आहिनि उन्हनि जे मथां उन्हनि खे को बि तरस कोन्हे।